मीरवा फैज़गंज जी जेको इहो सभु कुझु कंदो अड़े बाबा उन जो को दफ़्तर को नंबर चई सही असांखे मना थियल आहे नंबर कॾहिं कॾहिं साहब खोलींदो आहे बाक़ी जेको आहे सो ऊंद आहे आख़िर पैसा वञनि काॾे था किथे ख़र्च था थियनि जॾहिं तव्हां हेॾा पैसा बि ॾियो था त आख़िर उहो चेक बैलेंस केरु रखंदो केरु ॾिसंदो न को हिसाब किताब टाउन कमेटियुनि जो आहे न को हिसाब यूनियन काउंसिलुनि जो आहे कुझु बि कोन्हे हिकिड़ा प्राइवेट जेके आहिनि से माण्हू रखी ऐं उहे उन्हनि खे मुक़ररु कयो आहे जंहिं सेक्रेटरीअ खे सॾे चऊं अड़े बाबा इहे बारिशूं पयूं तव्हांखे ख़बर आहे तमामु घणियूं बारिशूं गुज़िरियल साल पयूं हिते जेको आहे सो कचे रस्ते में कंहिं नूर जी ज़रूरत आहे किथे नलके जी ज़रूरत आहे चई से उहो कोई यूसुफ शेख आहे उन खे चार्ज आहे सॼे तव्हांजे जेको इहो सभु कुझु कंदो अड़े बाबा उन जो को दफ़्तर को नंबर चई सही असांखे मना थियल आहे नंबर कॾहिं कॾहिं साहब खोलींदो आहे बाक़ी जेको आहे सो